अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी जी ख़ुसूसी इलेक्शन ट्रांसमिशन 2013 जे पोल सेंटर मां आहियां जावेद दांगा। नाज़रीन, इलेक्शन जो वायुमंडल हर तरफ़ सॼे मुल्क में फैलियल आहे। उन सां गॾोगॾु सिंध में बि इलेक्शन जी जेका कैंपेन आहे उहा मोमेंटम वठी रही आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि पंहिंजूं तमामु जेके एनर्जीज़ आहिनि उहे इलेक्शन मुहिम में सर्फ करे रहिया आहिनि। इन सॼे सूरत हाल में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा परचण ऐं रुसण जा सिलसिला बि उम्मीदवारनि जे विच में, उन्हनि जी लीडरशिप जे विच में जारी आहिनि ऐं लीडरशिप मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी ट्रैकड़ूं बि कराए पई। इलेक्शन जो हिकिड़ो मोमेंटम जुड़े पियो ऐं आहिस्ते आहिस्ते असां ॾिसूं पिया त जीअं वक़्तु गुज़रे पियो त कैंपेन सां गॾोगॾु इलेक्शन जो जेको चोॿोल ऐं वायुमंडल आहे उन में बि हिकिड़ी एनर्जी ऐं असांखे तवानाई नज़र पई अचे। सिंध में सूरत हाल कीअं आहे ऐं उहो कीअं अनफोल्ड थी थिए, इन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सिंध टीवी जा डायरेक्टर करंट अफेयर ऐं एनालिस्ट फयाज़ नाइच बि असां सां गॾु आहिनि। फयाज़, तव्हां कीअं था ॾिसो इन सॼी इलेक्शन जी सूरत हाल खे ऐं ख़ासि करे अॼु जेके डेवलपमेंट थियूं आहिनि कंबर शहदाद कोर्ट में या जेके धारे जा ॿाहिरि आहिनि उन्हनि जो जेको हो डिस्प्यूट महरनि सां आहिनि, सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? इहा जेका तव्हां ॻाल्हि कई आहे इहा ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि ऐं उहा पीपल्स पार्टी जे अंदरि असांखे नज़र आयो हर हंधि जेको आहे उहो पीपल्स पार्टी जा उम्मीदवार ऐं जेको पार्टी ऐं टिकेटूं ऐं उन मसइलनि ते तकरार जेके नज़र आया। ठटे में जॾहिं शिराज़ी पीपल्स पार्टी में हुआ त उन वक़्तु असांखे ठटे जे अंदरि बि वॾो हिकिड़ो तकरार नज़र आयो। पीपल्स पार्टी जेका पुराणी जेका पार्टी आहे, जेके वर्कर जेके पुराणा उम्मीदवार हुआ उन्हनि सख़्तु रिज़ेंटमेंट, अरबाब वज़ीर जेको उन्हनि जो सदर हो उन ऐं ग़ुलाम जिलानी जेको आहे उन त बाक़ाइदा पीपल्स पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो। अरबाब वज़ीर ऐं मेमण पंहिंजे सदर उन तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। घोटकी जी तव्हां ॻाल्हि कई, ॿिनि हंधनि ते जेको आहे असांखे नज़र आयो। पर असां ॾिसूं था ॿिए तरफ़ बि ईअं थियो आहे, मतिलबु जेको 10 जमाती इत्तेहाद आहे उन जा केतिरी जायुनि ते जेको आहे अणनिबिरियल फ़ैसिला अञा ताईं पिया आहिनि। मिसाल तौरु दादू ज़िले में जे अंदरि जेको आहे जिते मुस्लिम लीग नून जा उम्मीदवार बीठा आहिनि उते मुस्लिम लीग फंक्शनल जा उम्मीदवार उनजे ख़िलाफ़ु कंटेस्ट पिया कनि। ईअं ॿियनि हंधनि ते जेको आहे पंहिंजो हुतां ॾिठो त शफ़क़त उनर जेको आहे ख़ुदि पार्टी छॾे वियो। ईअं मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे उन्हनि जा JUI पंहिंजा उम्मीदवार जिते किथे बीहारे छॾिया। कराची जे अंदरि अञा ताईं उन्हनि जी सेटलमेंट न थी सघी आहे त उनजा उम्मीदवार कहिड़ा आहिनि। त इहो ओवरऑल सॼी सिंध जे अंदरि ऐं सभिनी तरफ़नि खां सवाइ मुतहदा क़ौम मूवमेंट जे ॿियनि सभिनी पासनि खां अवामी नेशनल पार्टी ऐं मुतहदा क़ौम मूवमेंट जे जिन इलाइक़नि में वढ़नि था पिया उते अञा का एॾी ख़बर न आई आहे त उते का रिफ्ट नज़र अचे। बाक़ी अलमोस्ट सभिनी तरफ़नि खां जेको असांखे उहो नज़र अचे पियो। फैज़ी, तव्हांजो इलाइक़ो बि आहे, तव्हां हिनखे ॾिसंदा बि रहिया माज़ी में, तव्हांजो पंहिंजो हुते हिकिड़ो इनपुट बि आहे। तव्हां छा था सम्झो त अॼु बज़ाहिर त जेको फेस सेविंग में धारे जा ॿाहिरि सैफुल्ला धारे जो आयो उन मीडिया सां ॻाल्हायो त पार्टी जो हुकुम आहे, असां हाणे कैंपेन बि कंदासीं, तव्हां सम्झो था माण्हुनि जो जेके उते क़बाइली या रिवायती राइवलरीज़ या जेका सपोर्ट आहे उहा बिल्कुलु अहिड़नि ऐलान करण सां जेका इनमास ॿिए पासे हली वेंदी या वाक़ई उहो पार्टी जे पोल में सॼी हमदर्दी ऐं वोट कन्वर्ट थींदो या इहे जेके कावड़ ऐं एंग्विशिज़ आहिनि इहे रहनि थियूं? मां सम्झां थो त हिकिड़ी बेदिली कैंपेन हूंदी, छाकाणि उते हिन जा जेके रिवायती झगड़ा रहनि था उन्हनि कॉन्स्टिट्यूट्स में उन्हनि माण्हुनि जा, लीडर्स जा या वॾेरनि जा, उहे मुंहिंजे ख़्याल में मैटर कनि था पोल डे ताईं या फ़र्क़ु पवंदो? ॾिसो, हिकिड़ी त जनरली स्पीकिंग तव्हांजी ॻाल्हि सही आहे त इहो थिए थो फ़र्क़ु, पर मां उन हवाले सां पीपल्स पार्टी जे केतिरनि पंहिंजो वर्कर सीनियर वर्कर टाइप जा जेके माण्हू उन्हनि सां मां ॻाल्हायो आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते, घोटकी जे अंदरि बि, दादू जे अंदरि बि, ठटे जे अंदरि बि, ॿियनि जायुनि ते, उहे चवनि था त इहे माण्हू जेके मिसाल तौरु असांजे वर्कर लाइ इहो ॾुखियो आहे त शिराज़नि खे वोट ॾियनि, असांजे माण्हुनि लाइ ॾुखियो आहे त उहो लियाक़त जदोई जेके पार्टी टिकेट ॾिए त असां उनखे वोट ॾियूं, असांजे माण्हुनि लाइ ॾुखियो आहे त महारानि खे वोट ॾियनि। मतिलबु हू सम्झनि था त उहे माण्हू जेके ज़ियाउल हक़ जे दौर में या परवेज़ मुशर्रफ जे दौर में या मुख़्तलिफ़ दौरनि में जेको आहे पार्टी सां जेको आहे अॻिते पोइते थींदा रहिया, उन्हनि माण्हुनि खे असांजो वर्कर छो ॾिए इहो। ऐं घोटकी जी त ख़ासि तरह मां तव्हांखे ॿुधायां, घोटकी जी सूरत हाल त बिल्कुलु ईअं आहे त पीपल्स पार्टी जो वर्कर महारनि जे ख़िलाफ़ु सदाईं एग्रेसिव हूंदो आहे। हीउ हाणे जो मसइलो न आहे, तव्हांखे यादि हूंदो त 2002 में बेनज़ीर भुट्टो साहिबा महर पायरान खे टिकेटूं ॾिनियूं हुयूं। पोइ छा थियो त पीपल्स पार्टी ज़िले जो जनरल सेक्रेटरी सैद लतीफ़ शाह जेको हुयो उन वञी अली मोहम्मद महर जे ख़िलाफ़ु जेको आहे वञी पंहिंजो पिटीशन दाख़िल कई त हिन जी डिग्री जाली आहे, तॾहिं डिग्रियुनि जो मसइलो। त पोइ हुन कोशिशि कई अली मोहम्मद महर त भई जेको पार्टी खे बेनज़ीर साहिबा खे त भई हीउ कहिड़ो तरीक़ो आहे, पर उन्हनि जो जेको उहो रिज़ेंटमेंट हुई उन्हनि हथु न खयों। नेठि पछाड़ी में छा थियो त उन लास्ट हथु खणो आहे हिकिड़ो ॾींहुं पहिरें
जेको टिकटुनि जो आख़िरी ॾींहं खां हिकु ॾींहुं पहिरियों उन पार्टी टिकट वापसि करे छॾी, आज़ादु उम्मीदवार तौरु हुन कंटेस्ट कयो। मतिलबु उते पीपल्स पार्टी पंहिंजो उम्मीदवार बि नामज़द न करे सघी जो ॿिए कंहिंखे टिकट ॾिए। त इहो माहिर ग्रुप जेको आहे उहो उन जे हवाले सां पीपल्स पार्टी जे वर्कर लॾे जे अंदरि माना काफ़ी एग्रेसिव। इन थोरी सिनेरियो पर हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हिन भेरे पीपल्स पार्टी खे लॉस थियो आहे। लॉस इहो थियो आहे त पीपल्स पार्टी सदाईं जेको आहे जेको लुंड ग्रुप सरदार उते ॿ वॾा माना उहो चवंदा आहिनि त हो उनमें हिकिड़ो माहिर ॿियो लुंडन पीपल्स पार्टी सां 2002 इहा जेका सिनेरियो डेवलप थी आहे पीपल्स पार्टी या कॉन्स्टिट्यूंसीज़ में जेके रिफ्ट्स आहिनि या अञा ताईं जेके रिज़ॉल्व न थियूं उन ते पाण ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़ी साई जो, असां गॾु रहिजो, वापसि अची वरी सिंध जे इलेक्शन सिनेरियो ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। फैज़, पाण ॻाल्हि ॿोल करे रहियासीं ख़ासि करे जेको घोटकी तक आहिनि ऐं महर ऐं जेके धारे जा ॿाहिरि 2002 जूं जेके चूंडूं हुयूं उन जे जीअं पंहिंजो अली मोहम्मद महर जेको टिकट वापसि कई त ख़ालिद लुंड जेको ॿियो ग्रुप हुयो माना ज़िले जो ॿियो वॾो मज़बूत ग्रुप जेको हुयो उहो हुयो पंहिंजो लुंडन जो, उहो खटे वियो। इन 200 तां पंहिंजो ख़ालिद लुंड खटियो, 201 तां जेको आहे उहो अली मोहम्मद महर खटियो। थियो ईअं त ख़ालिद लुंड जेको आहे उहो पंहिंजो इलेक्शन खटण खां पोइ उन पेट्रियाट ग्रुप में हलियो वियो ऐं परवेज़ मुशर्रफ जे उन्हनि में ममलकती वज़ीर थी वियो। पोइ 2008 जे चूंडनि में छा थियो त ख़ालिद लुंड जेको आहे उहो ऐं उनमें हिकिड़ी ॿी दिलचस्प ॻाल्हि इहा थी त तोड़े जो ख़ालिद लुंड खे पार्टी जी टिकट हुई पीपल्स पार्टी जी, पर हुन उन जे अंडर जेका PSI PS 7 जंहिं तां पंहिंजो जेको आहे पंहिंजो अहमद अली पिताफ़ी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हो, हुन उनजी सपोर्ट न कई। उते हुन पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ कैंडिडेट जेको हुयो नादर कमल लगारी जेको हाणे PTI सिंध जो सदर आहे उनजी सपोर्ट कई। हाणे 2008 में बि ईअं थियो। 2008 में त ख़ालिद लुंड जेको आहे उहो विढ़ियो ई जेको आहे पंहिंजो काफ़िली जी टिकट तां, पर हुनजो जेको भाइटिया आहिनि फयाज़ अली ख़ान जेको हुनजो सरदार बि आहे लुंड कबीले जो ऐं हुनजो नंढो भाउ बाबर लुंड, उहे वरी पीपल्स पार्टी में हुया। हिन भेरे छा थियो त वरी जॾहिं महर सरदार आया पंहिंजो ऐं उन्हनि वरी का टेस्ट कयो वञी इन 201 तां जेका रिवायती तरह महरनि जो तक सम्झो वेंदो आहे। हाणे जॾहिं वरी महर आया त हू वरी उतां विथड्रॉ करे विया, हुननि वरी फंक्शन लीग वञी जॉइन कई। हाणे ख़ालिद लुंड जेको आहे हैरत जी ॻाल्हि इहा आहे त जंहिं माण्हू जी उमेद पंहिंजो 2002 में हुननि सपोर्ट न पए कई पार्टी जी टिकट हूंदे अहमद अली पिताफ़ी, हाणे उहो चए थो पार्टी हिन खे टिकट ॾे या न ॾे, मां ख़ालिद लुंड खे सपोर्ट कंदुसि। त पीपल्स पार्टी जे अंदरि इहो वॾो हिकिड़ो अची वियो आहे कुझु हुन खां वठी त हाणे पार्टी जी टिकट हुजे या न हुजे। मिसाल तौरु 2008 जे चूंडनि में असां ॾिठो सरकी पंहिंजो बेजाराणी अलायंस जे सूरत में बेजाराणी सरदारनि जेको आहे पंहिंजो पार्टी टिकट जेका हुई उहा मीर हसन खोसे खे हुई, पर हुननि वोट जेको आहे मीर हसन खोसे खे न कराया। हुननि वोट उते कंहिंखे कराया सरकी साहिबान खे, छाकाणि सरकी जेको आहे बेजाराणी अलायंस जेको आहे हुनजो मक़ामी तरह ते उहो आहे। हाणे पार्टियुनि जी टिकटनि जे बावजूद बि माण्हू जेको आहे उहो ॿियनि खे वोट था कराइनि पिया, ॿिए जा पंहिंजो उहो था कराइनि पिया। हाणे बि ख़ुदि घोटकी जे अंदरि इहो अञा क्राइसिस हिकिड़े पासे रिज़ॉल्व थियो आहे, पर ॿिए पासे अहमद अली पिताफ़ी जेको आहे उहो अॼु बि जेको आहे पार्टी जो इजलास थियो पिया, उनमें हुन शमूलियत इख़्तियार न कई। हुन चयो त पार्टी टिकट ॾे या न ॾे, मां ख़ालिद लुंड जी सपोर्ट। बसि हिते पाण डिस्कस कयूं, पाण ओवर द इयर्स ॻाल्हाईंदा आहियूं त वफ़ादारी में जेके हमदर्दियूं उनजे ख़िलाफ़ मीडिया कैंपेन कई, ॾाढो लिखियो वियो, मॉरली बि इहो सम्झो वेंदो त माण्हू जेको आहे स्विंग्स ईअं तकिड़ा कनि, अॼु हिन पार्टी में सुभाणे पार्टी मटाइनि। इहा शइ उते कॉन्स्टिट्यूंसी में मैटर करे थी, माण्हू को तब्दील थियो आहे, हिन सां माण्हू हिन खे ख़राबु सम्झे थो त कल्ह मुशरफ सां हो वरी पार्टी मटाए मुस्लिम लीग में वियो, वरी अॼु जॾहिं PP हुनखे को दग ॾिनो आहे त उन इहो मैटर अञा करे थो या माण्हू इहा ॻाल्हि विसारे छॾी आहे एॾी कैंपेनिंग? ॿ टे ॻाल्हियूं, हिकिड़ो कैटेगरीज़ थियनि थियूं तव्हांजो, हिकिड़ो त तव्हां माण्हू जेको वोट बैंक आहे उहो माण्हू जो ज़ाती थिए थो या ट्राइबल थिए थो या फैमिली ओरिएंटेड थिए थो। उहे माण्हू सालनि खां वठी तव्हां सां, तव्हांजी फैमिली सां, तव्हांजो कंहिं उम्मीदवार जी फैमिली सां हुन सां लाॻापियल हुजनि था। उहो वोट बैंक त बहरहाल उहो जंहिं पार्टी में वञे उहो हुन सां गॾु जेको आहे ट्रैवल करे थो, वॾो हिसो हुनजो। ॿियो जेको वोट थिए थो थोरो उहो विच ते हुजे थो,
कुझु हुन सां एफिलिएशन जे करे बि, कुझु जेको आहे पंहिंजो जीअं 2008 में हिकिड़ो सेंटीमेंट डेवलप थियो उन जे करे बि, ऐं ॿियो वरी टियों वोट बैंक उहो थियो हुजे जेको हार्डकोर पार्टी जो वोट बैंक हुजे थो। हाणे पहिरियों वोट बैंक त माण्हू जाॾे स्विंग करे थो उन सां गॾु फिरे थो, जंहिंजे करे इलेक्टेबल्स जी एॾी अहमियत आहे, भाई शिराज़नि जी अहमियत आहे, महारनि जी अहमियत आहे, लुंडनि जी अहमियत आहे, जतोयनि जी अहमियत आहे, इन जे करे आहे छाकाणि त इन्हनि जो हिकिड़ो वोट बैंक उन्हनि इलाइक़नि जे अंदरि उहो आहे जंहिं पासे बि उहो ख़ानदान या उहो उम्मीदवार जंहिं पासे फिरे थो सभु वॾियूं पार्टियूं ड्रोड़नि पियूं, ठीकु आहे न, उहो माना उनजो इंटैक्ट। पर उते साॻे वक़्तु हिकिड़ो विश्तरो वोट बि थिए थो, ऐं हिकिड़ो वोट जेको थिए थो उहो पार्टी जो हार्डकोर वोट थिए थो, ऐं ज़ाहिर आहे उन जे तब्दीली सां उहो पार्टी जो हार्डकोर वोट उन सां नथो वञे। पर हाणे उनमें हिकिड़ो फ़र्क़ु आयो आहे, उहो फ़र्क़ु इहो आहे त हीउ सालनि जो जेको सिलसिलो हलियो आहे ऐं पार्टी वर्कर्स जी एफिलिएशन जेका रही आहे मुख़्तलिफ़ पार्टी जो, मिसाल तौरु लुंड सरदार जेके आहिनि उहे 70, 77, 88, 90, 93, 97 ताईं 2002 ताईं पीपल्स पार्टी सां हुया। एतिरे ताईं त माना हुननि सिर्फ़ु 85 में हुननि मजलिस शुरा जा मेंबर थिया, पर पीपल्स पार्टी जॾहिं बि इलेक्शन में हिसो वरितो आहे उन्हनि खे पीपल्स पार्टी टिकट ॾिनी आहे ऐं उहे 2002 ताईं खटींदा रहिया आहिनि। हाणे उन्हनि इलाइक़नि जे अंदरि पार्टी जो जेको वर्कर आहे न उहो ॼण चओ त भुट्टो ख़ानदान खां पोइ हुननि जी एफिलिएशन लुंड ख़ानदान सां थी वई। त हाणे उहो जेको आहे उनजे लाइ ॾाढो ॾुखियो थो थिए, उहो पार्टी जो उहो जेको उहो हुयो हार्डकोर उहो आहिस्ता आहिस्ता उन्हनि सां थी वियो। तंहिंजे करे तव्हां ॾिसो था जेका टग ऑफ वार जेका घोटकी जे अंदरि सदाईं हुजे थी, पार्टी टिकट जॾहिं बि हुजे, पर महर सरदार जॾहिं बि पार्टी में अचनि था त उनजे ख़िलाफ़ु पार्टी जा समूरा माण्हू एक्टिव थी था वञनि। उनजो सबबु इहो आहे त उहो लुंड सरदार जेको उनजो मुखालिफ़ आहे महरनि जो, उहो सदाईं पार्टी जे वर्कर जी एफिलिएशन उन सां घणी आहे, तंहिंजे करे इहो थिए थो। पर हाणे ओवर द ईयर्स पार्टियुनि बि पंहिंजा रंग मटाया आहिनि, पार्टियुनि जी ख़ुदि अॻे पार्टी जी क्रेडिबिलिटी हूंदी न, हाणे पार्टी जी क्रेडिबिलिटी बि मुतासिर थी आहे। हाणे तव्हां अॼु जंहिंखे चओ वेठा त लोटो आहे न ही फैज़ जेको हींअर ताईं जेको पीपल्स पार्टी रिफ्ट असांखे नज़र पई अचे, इन में तव्हांजे ख़्याल में छा आहे? पार्टी जो हिकिड़ो डिसीशन सीटुनि बाबति जेको हुनजो लेट करणु हो उम्मीदवार चूंडण जो, उहो आहे, या पार्टी जी जेका रिवायती ग्रिप आहे जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ज़माने में हूंदी हुई, जेके फ़ैसिला थींदा तमामु घटि रिज़ेंटमेंट असांखे ॾिसण में ईंदी, हींअर सॼी सिंध में असांखे ॾिसण में ईंदी। इन जो बुनियादी फैक्टर छा थो थी सघे? पार्टी जी ग्रिप घटि हुजणी आहे, माण्हू हाणे होप पैदा थी आहे सिस्टम में, पीपल्स पार्टी वॾी पार्टी आहे, सभु माण्हू बीहणु चाहिनि था, सिस्टम हले पियो, डेमोक्रेसी हलंदी। 3-4 मुख्य सबब आहिनि। हिकिड़ो त पार्टी जेका आहे पंहिंजे रिवायती जेको फ़ैसिला करण जो जेको तरीक़ेकार हो, पार्टी उन खां ड्रिफ्ट कयो आहे। माना अॻे पार्टी वटि समूरा माण्हू ईंदा हुआ, समूरा सरदार, समूरियूं फैमिलियूं चवंदियूं असांखे टिकट ॾियो। हिन भेरे पार्टी वञी उन्हनि जे दरनि ते वई आहे, शिराज़नि वटि, महारनि वटि, पंहिंजो उन्नड़ वटि, जेको आहे पंहिंजो होॾां पंहिंजो जेको आहे मज़ारी वटि, मतिलबु जिते किथे पीपल्स पार्टी वई आहे पाण, उन्हनि मैन्यूअर कयो आहे, उन्हनि पंहिंजो उनखे वठी आया आहिनि पार्टी बोर्ड में। नतीजे तौर ते उते मक़ामी तरह ते जेको पार्टी जो जेको वर्कर हुयो या पार्टी जो जेके अॻियां उम्मीदवार हुया, जेके उन्हनि खे हिकिड़ी उन्हनि जे अंदरि हिकिड़ी रिज़ेंटमेंट पैदा थी आहे। हिकिड़ो सॼे क्राइसिस जो हिकिड़ी वजह इहा आहे। ॿी वजह इहा त 5 साल जो दौरु पीपल्स पार्टी कयो आहे। पीपल्स पार्टी 5 सालनि जे दौर में माण्हू खे शिकायतूं बि रहियूं आहिनि। उन शिकायतुनि जो सबबु ज़ाहिर आहे जेका लीडरशिप जी तब्दीली हुई, बेनज़ीर साहिबा जो पंहिंजो माण्हुनि खे हलाइण ऐं माण्हुनि सां जेको आहे करण जो जेको तरीक़ेकार हुयो उहो डिफरेंट हुयो। ज़रदारी साहिब जो यकीनी तौर ते डिफरेंट आहे, त माण्हू उनमें के एडजस्ट थी सघिया आहिनि, अकोमोडेट थी सघिया आहिनि, के एडजस्ट ऐं अकोमोडेट न थी सघिया आहिनि। त नतीजे तौर ते उन्हनि खे पंहिंजूं हिकिड़ियूं नाराज़गियूं आहिनि। जीअं मिसाल तौरु टालपुर, यूसुफ टालपुर यको नाराज़ रहियो, जीअं जेको आहे नौशर फिरोज़ जो जेको आहे पंहिंजो शाह साहिबु जेको आहे पंहिंजो ज़फ़र अली शाह, उहे नाराज़ थी वियो। ईअं ॿिया केतिरा माण्हू जेके आहिनि उहे मतिलबु हुनजे अंदरि जेको अकोमोडेट न थी सघिया। फयाज़, असां बि शायदि इलेक्टेबल्स वांगुरु काॾे स्विंग कयूं ॿिए ज़िले ते, इन खां अॻु में तव्हांखे पुछंदो, हीउ जेको सरचाव थियो आहे ॿिन्ही धुरियुनि में, धारेजा ऐं बहर साहिबान में, हिक ॿिए खे केतिरो सपोर्ट कंदा पंहिंजे पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसीज़ में? हुन कंडीशन विधी आहे त पने आकिल वारी जिते बीठो आहे जाम इकराम, उते हुननि जी महर जेका आहे मुकमल सपोर्ट कंदा, ऐं हिन कॉन्स्टिट्यूंसी में हीअ कंदा। तव्हां सम्झो था इहा वाक़ई जेका उहा सपोर्ट ॿई धुरियूं ॿिए जी कंदा आहिनि? ॿई ॻाल्हियूं जेको आहे न, ॿई सीटूं उहे पंहिंजे पर में जेकॾहिं हिकिड़ी ज़िद वारी ऐं हुन वारी कैफ़ियत खां जेको आहे उहो उनखां सवाइ ॿियो उनजी का अहमियत न हुई, सिम्बॉलिक हिकिड़ी अहमियत हुई। छाकाणि त जाम इकराम खे जेका पने आकिल में टिकट मिली आहे, उते उनखे को वॾो चैलेंज कोन्हे को। ऐं ईअं जेको आहे पंहिंजो हिते जेको आहे पंहिंजो जंहिं तकनि जी ॻाल्हि पए हली, पंहिंजो PS 6 जी जेको आहे जितां पंहिंजो सैफ़ुल्ला दारे जो बीठो पए,
उते उन्हनि खे एॾो वॾो चैलेंज न हो, छाकाणि त 2008 में उहो विक्राम धारे जो साहिब उतां खटियो हुयो, पर उन वक़्तु बेनज़ीर साहिबा जी शहादत थियल हुई, तंहिंजे करे जेको आहे हिकिड़ो हो हुयो। अदरवाइज़ ओॾे ते एॾो वॾो चैलेंज कोन्हे को, तंहिंजे लाइ हीउ जेको थियो आहे फ़ैसिलो, उनजी सिंबॉलिक अहमियत आहे, बाक़ी को उन ते वॾो फ़र्क़ु पवे हा मां नथो सम्झां। सिंध जी जेका मुल्क जी इलेक्शन आहे ॾाढी दिलचस्प आहे, हुन में नयूं नयूं कहाणियूं ऐं अहिड़ा दिलचस्प क़िस्म जा मोड़ ईंदा आहिनि। जैकबाबाद में बि हिकु अहिड़ी सूरत हाल आहे फैमिली मेंबर्स हिकु ॿिए सां टकरिया पिया आहिनि, जैकबाद जे अंदरि जेको आहे अॼु असां स्टेटमेंट्स ॿुधियूं पिया पंहिंजो बाबुल खान जखराणी साहिब जेको आहे ऐं उनजे फर्ज़न जेको आहे एजाज़ हुसैन जखराणी साहिब जा, पर उते जेका सूरत हाल इहा आहे त जखराणी फैमिली खे 1988 में उनखे उहो मिलियो, पीपल्स पार्टी उनखे सूबाई असेंबली जी सीट ॾिनी, पोइ उन्हनि ग्रो कयो ऐं पोइ वरी क़ौमी असेंबली जी सीट जेका आहे उन्हनि खे मिलणु लॻी गुज़िरियल ॿिनि हुन खां पोइ, ऐं ज़िले जी नायब नाज़मी बि हुननि खे मिली हुई जॾहिं पंहिंजो जेको आहे पंहिंजो जेको कलेक्टिव जैकबाद हो, जंहिंमें हज़ार ख़ान बेजराणी जो पुटु जेको आहे शबीर अली बेजराणी नाज़िम थियो त एजाज़ जखराणी उनजो नायब नाज़िम थियो हुयो। पर असां ॾिठो त हाणे वरी उन्हनि एक्सपेंड कयो आहे त ॻड़ी ख़ैरे जी जेका सीट हुई प्रोविंशियल असेंबली जी, हाणे उन्हनि बि जखराणी फैमिली खे उहा मिली आहे। पहिरें उहा बावल जखराणी खे मिली हुई, हाणे बावल ख़ान खे जे भाइटे खे मिली आहे जेको अॻे तालिक़ नाज़िम हो मुमताज़ जखराणी। हाणे उन ते उहो सीट ते जेको आहे बावल ख़ान चए थो त मूंखे मिले, पर एजाज़ जखराणी हुनजो फर्ज़ंद बि आहे, पर असांखे ज़िले जो सदर बि आहे पीपल्स पार्टी जो, हुन उहा सीट पंहिंजे सौट खे ॾियारी आहे, त उनजे करे पीउ पुटु पाण में नाराज़ आहिनि। माना एजाज़ ऐं पंहिंजो सौट जेको मुमताज़ उहे हिकु पासे आहिनि, बाबुल ख़ान ॿिए पासे बीठो आहे। फयाज़, सिंधी सियासत पीउ पुटनि जा जहिड़ा ऐं रिवायतूं इहे हमेशह आयूं आहिनि ऐं हींअर बि असांखे ॾिसण में अचनि त वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। मां चवंदो छड़ो पीपल्स पार्टी जी रिफ्ट ते ॻाल्हायूं, अलायंस ते बि अचूं था, दादू जी सूरत हाल आहे हुन में बि टकरिया था। नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। ब्रेक खां वापसि अची दादू ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जी जेका सूरत हाल आहे हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। फयाज़, असां जैकबाबाद जी सूरत हाल ॻाल्हि पे कई त जखराणी जेका फैमिली आहे उन्हनि जे अंदरि हिकिड़ी वाज़े रिफ्ट आहे जेका बयाननि जी सूरत में सरफेस थी आहे। एजाज़ जखराणी, बाबुल ख़ान जखराणी, हुनजा बयान आया आहिनि। तव्हां छा था सम्झो फैमिली अंदरि जेका इहो डिस्प्यूट आहे या रिफ्ट आहे, इहा केतिरो मुतासिर कंदी? न, फैमिली जी रिफ्ट मां तव्हांखे ॿुधायां न, फैमिली जी रिफ्ट छड़ो हिते न आहे, वरी ठुलारे तक ते हलिया वञो त उते सरकी फैमिली जे अंदरि रिफ्ट नज़र अचे थी। सोराब सरकी पीपल्स पार्टी जी टिकट ते बीठो आहे, त उते फंक्शन लीग जी टिकट ते संदसि भाउ ज़ुल्फ़कार सरकी बीठो आहे हुनजे मुक़ाबले में। मीर हसन खोसो जेको आहे उहो जेकॾहिं पंहिंजो बीठो आहे पंहिंजो फंक्शन लीग जी टिकट ते, त मुस्लिम लीग नून जी टिकट ते वरी उते शफ़ीक़ खोसो साहिबु बीठो आहे। त इहा रिफ्ट जेको आहे असांखे फैमिली जी रिफ्ट जिते किथे नज़र अचे थी पई। पर ख़ुदि जेको आहे पीपल्स पार्टी जे अंदरि ॿिए जेकॾहिं थोरो अॻिते वञो त उते गुलमन जखराणी साहिब खे टिकट न मिली, त उते उन्हनि जेको आहे पंहिंजो हो कयो। ख़ुदि तव्हां ॾिसो सखर जे अंदरि जेको आहे पंहिंजो ख़ुर्शीद शाह साहिबु जेको आहे, जेको सखर जो मतिलबु किंग सम्झो वेंदो आहे पीपल्स पार्टी जे हवाले सां, उनजो तव्हां ॾिठो त उन पंहिंजे भाइटे खे टिकट ॾियारण जे लाइ बाक़ाइदा मुज़ाहिरा कराया, एहतजाज कराया, रोड ब्लॉक कराया, मतिलबु पूरी हिकिड़ी ताक़त जो मुज़ाहिरो करे हुन पंहिंजी टिकट वरिती। त ज़ाहिर आहे इहा जेका पंहिंजो सूरत हाल आहे। ख़ुदि वरी जेकॾहिं तव्हां कंबर शदाद कोट हलिया वेंदो त उते अञा ताईं जेको चांडिया मक्सी जेको पुराणो बाक़ाइदा अमली तरह मुज़ाहिरो नज़र पियो अचे, त चांडिया मक्सी तकरार जेको आहे उहो रिज़ॉल्व न थियो आहे। ईअं मां चवां थो त हीउ जेको इलीट आहे जेको उहो जेको हिननि कुझु सालनि जे अंदरि जेको उन्हनि खे हिननि इक़्तिदार जा मज़ा माण ॾिठा आहिनि, हाणे उहो हिकिड़ो त एक्सपेंशन चाहिनि था ऐं ॿियो उहो कंहिंखे स्पेस ॾियण लाइ तयारु न आहिनि। ऐं उहो जेकॾहिं उहो सम्झनि था जेकॾहिं हाणे इक़्तिदार या हिन पावर कॉरिडोर्स खां ॿाहिरि रहंदासीं त पोइ असांजे लाइ उन लाइ वॾो मतिलबु हिकिड़ो चैलेंज आहे। इहा सूरत हाल तव्हांखे जिते किथे नज़र ईंदी। वरी दादू ते अचूं था, हुते पंहिंजो जेको आहे तव्हांजो ज़िलो बि आहे, उते फंक्शनल लीग ऐं नून लीग जे विच में जेको आहे उहो न थियो हुते। हालांकि जेको PS 73 आहे जिते पीर मज़र लग साहिब दादू शहर वारी जेका सीट आहे, 74 बल्कि 73 ते हिते पंहिंजो सेवण वारी सीट आहे जिते मुराद अली शाह जितां कामयाबु थियो, उते बि जेको आहे हाणे 3 उम्मीदवार कंटेस्ट पिया कनि, बल्कि ॿिया बि आहिनि। ख़ुदि जेको आहे पंहिंजो
पर टे जेके आहिनि उहे मतिलबु हिकिड़ो मुराद अली शाह, उनजे मुक़ाबले में मुस्लिम लीग नून जो हबीब लाल। मां जेको सम्झां थो इहा जेका अलायंस आहे ठहियो आहे NTPP जेको अलायंस आहे, इन जी जेका अंदरूनी पोज़ीशन आहे उहा त वधीक कमज़ोर थी लॻे बनस्बत PP जो। हिकिड़ी पार्टी आहे, हुन में शख़्सियतूं आहिनि, ज़ाहिर आहे उते हिकिड़ी रिफ्ट त असांखे सॼी सिंध में नज़र थी अचे, कुझु फैमिलीज़ में आहे, पर इन अलायंस जो को कॉमन मिनिमम प्रोग्राम बि असांखे नज़र कोन थो अचे, का हमआहंगी बि कान्हे का, ऐं फ़ैसिले करणु जेको हिन जो इदारो बि अहिड़ो को मज़बूत असांखे ॾिसण में कोन थो अचे, सवाइ इन जे जो PP मुख़ालिफ़ हिकिड़ो सेंटीमेंट जो हिकिड़ो इतिहाद आहे। मां तव्हांखे अलायंस मञा ई कोन थो। हा, अलायंस छाकाणि अलायंस जेका ना त जो कॉमन सिंबल आहे, हा, जीअं चओ था कॉमन प्रोग्राम कोन्हे को, न को कॉमन को डिसिप्लिन आहे। सुभाणे हे जेकॾहिं चूंडिजी ईंदा त को बाइंडिंग न आहे हिन ते, त उहो हिकिड़े गॾियल तरह जी हुकूमत ठाहिनि, हर को आज़ादु आहे। एज़ पर कॉन्स्टिट्यूशन जे हिकिड़े सिंबल तहत विढ़ंदा त पोइ शायदि उनजे लाइ बाइंडिंग हूंदो, त उहो कम अज़ कम लीडर ऑफ द हाउस जे चूंड में ऐं फाइनेंस बिल में, बाइंडिंग हुजे, ठीकु आहे न, कॉन्स्टिट्यूशनल बाइंडिंग हुजे, ऐं पंहिंजो नो कॉन्फिडेंस वोट में उनखे कलेक्टिवली हिकिड़ो वोट ॾियणो पइजी वञे हा। पर उहा बाइंडिंग हुन ते कोन्हे को। सुभाणे हिकिड़े जमात इस्लामी जो उम्मीदवार खटे थो अचे अलायंस जे प्लेटफॉर्म तां, फंक्शन लीग जो खटे थो अचे, नून लीग जो खटे थो अचे, ऐं ज़ाहिर आहे इहे फ़ैसिला कल्ह बि मूं हिकिड़े प्रोग्राम में चयो पिया त इहे फ़ैसिला हिते त कोन थींदा अलायंस में, छाकाणि त नून लीग जा फ़ैसिला त नून जी मर्कज़ी क़यादत कंदी त कंहिंसां वेहणो आहे, मुस्लिम लीग सां वेहणो आहे या पीपल्स पार्टी सां वेहणो आहे। ईअं जमियत उलमा इस्लाम जेकॾहिं उम्मीदवार जेके ॿीहरनि जेकॾहिं इतफ़ाक़नि उन मां को खटे आयो, त उनजा फ़ैसिला त JUI जी मर्कज़ी क़यादत कंदी, उहा ही मक़ामी क़यादत कोन कंदी जेका हिन इतिहाद में वेठी आहे। ईअं जेकॾहिं पंहिंजो फंक्शनल लीग आहे ऐं ईअं जमात इस्लामी जी क़यादत जेके फ़ैसिला कंदी पंहिंजो पॉज़िटिव कंहिंसां वेझे कंहिंसां न वेझे, त ही अलायंस इनखे चवणु जेको आहे मुंहिंजे ख़्याल में उहो जेका अलायंस जेका आहे हिकिड़े इलेक्ट्रोल अलायंस जी या पॉलिटिकल अलायंस जेका हिकिड़ी डेफिनेशन आहे, उन ते अलायंस न, हीअ सीट एडजस्टमेंट आहे। कुझु सीटुनि ते इतफ़ाक़ कयो अथनि, कुझु ते न कयो अथनि, जिन ते न कयो अथनि उन ते हिक ॿिए जे ख़िलाफ़ु माण्हू बीहारिया अथनि, जिते जिन ते कयो अथनि उते हिकिड़ो कॉमन पंहिंजो जेको आहे पंहिंजो कैंडिडेट बीहारिया अथनि। हीअ सीट एडजस्टमेंट 10 पार्टियुनि जे विच में सीट एडजस्टमेंट चई सघो था हिनखे, हीअ मां हिनखे अलायंस नथो मञा। न दादू में त जेका ॾिसो न फंक्शन लीग जी जेका मर्कज़ी लीडरशिप आहे या नून लीग जी मर्कज़ी लीडरशिप आहे, उहे मिलिया, उन्हनि हिकिड़ो कंसेंसस जोड़ियो सीटुनि ते। दादू में जेको इन अलायंस जो असांखे रिफ्ट नज़र थो अचे, उहो आहे इन ॿिन्ही पार्टियुनि जे विच में, त ॿिन्ही जा उम्मीदवारनि जे विच में शहबाज शरीफ़ साहब हुतां सीट जी आया, फ़ैसिला थिया, एॾो वॾो जो फेस सेविंग ॾेखारियो दुनिया खे त असां ठही विया आहियूं ऐं उन इतिहाद जो हिसो हूं, पर असांखे त वाज़े रिफ्ट नज़र थी अचे। इन में जेके असांजा नेशनलिस्ट हुआ जेके इन अलायंस दादू वारो जेको मसइलो आहे उन ते तव्हां थोरो वधीक रोशनी तव्हां जेकॾहिं विझो, दादू जो तव्हांजो ज़िलो आहे, हुते जेका लियाकत अली जतोई साहिबु जेको आहे, जेका फैमिलीज़ जी एक्सपेंशन जी मूं ॻाल्हि कई, माना मां बि बीहां, मुंहिंजो पुटु बि बीहे, मुंहिंजो भाउ बि बीहे, ऐं बाक़ी ॿिया जेके उम्मीदवार बि आहिनि उहे बि मुंहिंजा अहिड़ा बि आहिनि जेके मिसाल तौरु मुंहिंजे चए आखे में हुजनि। दादू जा जेके जतोई साहिबान आहिनि उहे बि दादू जूं जेके अक्सर कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि, कैपनाथन शाह, मेहड़ या दादू, हाणे हुननि जेका एक्सपेंशन कई आहे पंहिंजी पॉलिटिकल हुनजी सॼी डोमेन जी, त सदाईं ईअं चाहींदो हुननि जो ॾिसो न इन सॼी सूरत हाल हुननि जी हमेशह PP सां बि जेका नेगोसिएशन हलंदी आहे उहा इन ते हूंदी आहे त दादू ज़िले जूं जेके मेजॉरिटी सीटूं आहिनि उन्हनि खे ॾियो त हू पीपल्स पार्टी में सवलाई सां अची सघनि था। ऐं मूंखे यादि आहे असां अॻु में बि जेके इलेक्शन उहे कवर कयूं आहिनि ऐं उते रहिया बि आहियूं एज़ अ वोटर बि, एज़ अ पॉलिटिकल एक्टिविस्ट बि, जर्नलिस्ट बि, त हमेशह उन्हनि जी पहिरीं कोशिशि जेका आहे उहा इहा रहंदी आहे। उनखां पोइ वरी हू जॾहिं आज़ादु बीहंदा आहिनि त सॼे ज़िले में पंहिंजी फैमिली मां, ऐं माज़ी में हुनजा भाइर जेके आहिनि उहे बीहंदा रहिया आहिनि कॉन्स्टिट्यूंसी सां, ऐं इवन हू जेको बल्दियाती निज़ाम हो उन में बि लियाकत अली जतोई जो पुटु जेको करीम जतोई साहिबु आहे हाणे बीठो आहे, उहो उन सॼे दौर में नाज़िम हो। हा, त उहो सॼी हू पंहिंजी जेका पॉलिटिकल अरीना आहे उहा कंहिंखे ॾियणु पसंदि न कंदा आहिनि। हाणे जॾहिं फंक्शन लीग उते हिकिड़ो स्टेक पैदा पई करे ऐं सिंध में हिकिड़े फोर्स वांगुरु हुआ इमर्ज थी आहिनि, मोहम्मद शाह जेको हुयो, जेको तव्हां नाज़मी जी ॻाल्हि कयो, मोहम्मद शाह जेको हुयो उहो उनजो नायब नाज़िम हो करीम जतोई साहिब जो। हाणे उहो उनखे जेको स्पेस न ॾिनो अथऊं उते PS 74 ते, हालांकि जेको रिकॉर्ड ॿुधाए थो त हिते पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी मुखालफ़त में अगरि को मुसलसल जेकॾहिं को उम्मीदवार हुन सां बीहंदो रहियो आहे या सभ खां वधीक वोट खणंदो रहियो आहे त उहो मोहम्मद शाह आहे। हुनखे जेकॾहिं स्पेस ॾियनि हा त शायदि उहो फंक्शन लीग में बि न वञे हा, उहो हिननि जे अलायंस में जीअं हुयो उन सां गॾु रहिया, पर हुनखे स्पेस न ॾिनो, हुन वञी फंक्शन लीग जॉइन कई आहे, हुन पंहिंजो फॉर्म भरियो, पर हाणे फॉर्म भरण खां पोइ बि पंहिंजो हुननि जी होड़ एॾी आहे जो हो चवनि था त भली इहे असां पाण हुनखे स्पेस न ॾींदासूं। नतीजे तौरु छा थियो आहे त PS 74 ते बि थियो आहे, पर NA 232 ते जोई वारे तक ते बि जेको आहे उते बि शाहणी साहिबु ऐं जेको आहे हुनजो
डिस्प्यूट उहो बि दादू में ई आहे उन्हनि जो। 73 ते जो शो पंहिंजो जेको आहे न इहो जेको दादू जोही जेको तक आहे NA 232 उते करीम जतोई साहब बीठा आहिनि उनजे ख़िलाफ़ शाहानी साहब जेको आहे उहो बीठा आहिनि। पर साॻे वक़्तु PS 73 जेको पंहिंजो मुराद अली शाह जेको जितां विढ़ंदो आहे सेवण वारो तक जेको आहे उते पंहिंजो लियाकत जतोई साहब नून लीग जे तरफ़ां बीहारियो आहे हबीबुल्ला रिंद खे जेको बाय इलेक्शन में बीठो काफ़ी वोट खयां उनजे भेट में वरी उते बि शाहानी साहब जेको आहे उहो पंहिंजो कंटेस्ट पियो करे हुनजे लाइ। त इहो जेको तरीक़ेकार आहे न ऐं 74 ते वरी अञा दिलचस्प सूरत हाल इहा आहे त हू बाबन पांवर साहब जेको आहे उहो वरी जेको आहे पंहिंजो जेको उहो पीर मज़हर साहब जे हुन कैंप मां निकिरी उहो वरी आज़ादु उम्मीदवार बैड न्यूज़ हूंदी त पांवरनि जो जेको एज़ अ ब्रादरी वॾो वोट हूंदो आहे पीर साहब जी कामयाबी जे लाइ। त हाणे उहो बाबन पांवर साहब जो जुदा बीठो आहे त उते हिकिड़ी वॾी हुन जे लाइ रिफ्ट नज़र अचे थी पई। हाणे तंहिंजे करे जेको चइनि पिया त उहो जेको पॉलिटिकल एलीट आहे उहो कंहिं स्पेस ॾियण लाइ तयारु न आहे। हाणे मतिलबु जॾहिं चूंडिजी अचनि था उनखां पोइ त वरी उनजा रवैया अहिड़ा था थी वञनि। हाणे पांवर बिरादरी जो वोट जेकॾहिं रिफ्ट थिए थो त पोइ जीअं तव्हांजो दादा पीर साहब लाइ तमामु बैड न्यूज़ हूंदी पर साॻे वक़्तु हुन कैम्प जे अंदरि बि रिफ्ट आहे। त इहा जेका सूरत हाल हाणे किथे खणी वेंदी उहा ख़बर चई नथो सघिजे। ईअं त हाणे तव्हां पाण दादू में रहिया ख़ुदि जेको आहे दादू जे अंदरि सदाईं जेको आहे पीपल्स पार्टी जे हूंदे बि 2 कैंपूं सम्झी वेंदियूं आहिनि त भई हीअ जेको आहे पंहिंजो रफ़ीक जमाली जी कैंप ऐं पंहिंजो पीर मज़हर जी कैंप 2 मुतज़ाद कैंपूं आहिनि जेको उन्हनि जे विच में अंदरूनी जेका रसाकशी विदन पार्टी हूंदी आहे उहा सदाईं पई रहंदी आहे। इवन जेको आहे लिगारी साहब जेको आहे ज़फ़र लिगारी साहब उहो तमामु घणो वक़्तु CM जी कैंडिडेचर लाइ हिकिड़ो उमेदवार पोटेंशियल उमेदवार रहियो। उनजी पंहिंजी हिकिड़ी जुदा कैरपनाथन शाह मेड़ में हिकिड़ी पंहिंजी कैंप रही आहे PP अंदरि डिवीजन पर इन अलायंस लाइ ॿी बि हिकिड़ी जेका सेटबैक आहे उहो बज़ाहिर इहो आहे त इन अलायंस जेको रूह रवां आहे रहियो आहे शामन शाह साहब जी तमामु घणियूं एक्टिविटीज़ ऐं वॾियूं फुर्तियूं ऐं सरगर्मियूं रहियूं। फयाज़ हिते मां हिकिड़ो शेयर कयां तव्हां सां नाज़रीन सां असां पंजाब हाउस में वेठा हुआसीं इस्लामाबाद में उते चौधरी निसार अली ख़ान जो अपोज़िशन लीडर हो हुन सां सिंधी सहाफ़ियुनि जी हिकिड़ी कचहरी हुई त ओचितो शाह साहब हुते अची विया। चौधरी निसार चयो त शाह साहब से मिले ये हमेशा हमारे आदमी हैं और हमारे रहेंगे। अॼु जॾहिं आउं हीअ ख़बर पाण शेयर पिया कयो ॿुधूं था त मूंखे थोरी खिल बि अचे थी त वाक़ई शाह साहब जेको आहे चौधरी निसार अली हुनजी पार्टी जो माण्हू निकितो जो उन जे पासे हलियो वियो। शाह साहब जे बारे में ॾिसो न शाह साहब जे बारे में जेकॾहिं चौधरी निसार अली इहो पंहिंजो ऐलान कयो त इहा चौधरी निसार अली ख़ान ज़्यादती कई। पाण साहब शाह साहब अलाए किथे बीहे शाह साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी में बि रहियो आहे। शाह साहब जेको आहे पंहिंजो मुस्लिम लीग नून में बि रहियो आहे। SUP में जो जेको भाणे जो आहे साईं जलाल महमूद शाह साहब उनजी पार्टी में बि हो। उनखां पहिरियों पंहिंजी पार्टी ठाही सेव सिंध जे नाले सां उहा पंहिंजे हिते। उनखां अलावा पंहिंजो शाह साहब जेको आहे GS हिंद स्टूडेंट फेडरेशन जो पहिरियों मरकज़ी जनरल सेक्रेटरी हो पोइ वरी मरकज़ी सदर थियो। ॿियो नंबर जा इक़बाल तरीन खां पोइ ॿियो सदर जेको आहे उहो थियो शामन शाह साहब थियो ऐं पोइ वरी पंहिंजो बिज़न जे साहब जी पार्टीअ लाइ कहिड़ा कहिड़ा चकर खाई शाह साहब पाकिस्तान जे समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ जा मज़ा माणे चुको आहे। त इन लाइ इहा शाह साहब सां ज़्यादती आहे त चौधरी निसार चए त इहो मुंहिंजो माण्हू आहे। इहा ज़्यादती न फैज़ हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त SUP खे या सिंध बचाए जेका सॼी कमेटी आहे उनखे इन अलायंस ॾांहुं बि शाह साहब पाण ड्रैग करे वियो। हालांकि तव्हांखे ख़बर आहे त नेशनलिस्टनि जो हिकिड़ो मुतबादिल सिंध में इतिहाद जुड़े पियो जंहिंमें समाओ इहा होप बि हुई त इहो हिकिड़ो इलेक्शनरी इतिहाद थर्ड फोर्स सिंध में थी सघे थो कन्वर्ट थी सघे थो। उनखे ड्रैग करे हुन अलायंस में खणी वञण या हुनजी आइडेंटिटी जेको फेराइण में शाह साहब जो तमामु वॾो जेको किरदारु जेका रिफ्ट थी हुई जॾहिं SUP ऐं मुस्लिम लीग नून अलायंस कयो तंहिं ते पंहिंजो डॉक्टर कादिर मक्सी ऐं अयाज़ लतीफ़ पलियो साहब जी जेका पार्टियूं आहिनि उहे नाराज़ बि थिया हुया इन जे करे त हिननि तकड़ में वञी अलायंस कयो उहो बि त इन कड़ी हुई न। डेफिनेटली फैज़ सिंध जी पॉलिटिक्स में अञा काफ़ी दिलचस्प ॻाल्हियूं जीअं जीअं अॻिते ॾींहं गुज़रंदा कैंपेन जा असांजे साम्हूं ईंदी ऐं डिस्कस कंदासीं। नाज़रीन हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे पियो। सुभाणे इलेक्शन जे ॿियनि हालातुनि सां तव्हां सां गॾु वारे इजाज़त ॾींदा अला भाई।